बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलीम सिंधी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेठल मुख्य मेहमान मोहतरम ज्ञानचंद ईसराणी साहिब, साणस सथ में स्टेज ते वेठल तमाम मुअज़्ज़िज़ीन ऐं पिंडाल में वेठल तमाम मुअज़्ज़िज़ीन, अस्सलामु अलैकुम। कोहिस्तान जे हिन पसमांदा पट्टीअ जे अंदर अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे तसलसल जे तशख़्ख़ुस के बरकरार रखंदे शेख अब्दुल्ला साहिब अज जेको 100 जोड़न जे इज्तिमाई शादी जे तवसुत सां ही अंगण सजायो आहे। हे मोहब्बतूं ऐं मुर्कूं खंड ऐं खीर जियां जी पाण में गॾियूं आहिनि ऐं अव्हां खे कुल्हे में कुल्हो मिलाए वेहण वारे अंदाज़ के ॾिसी मुंहिंजे ज़हन जे स्क्रीन ते ही सिटूं सिरी थियूं अचनि त झण पीअण झंगल रहण आहिनि धण धणी, अचनि लॾे वेहन गॾे भर में भित हणी, मूंखे वाह वणी मजलिस मारू वड़न जी। ऐं अञा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन मोहब्बत भरे अंदाज़ के हीअं मंजर निगारी कई आहे त कमल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश, बिनी संदी गालड़ी साराज कांदी रास ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया। यकीनी तौर ते अज हिन नीले आसमान जे हेठां ऐं हिन रात जे वगड़े में जहिड़े नमूने सां असां आसमान ते नज़र कयूं था त हीअ समा उन आसमान ते ईअं ॾिसण में अचे थो उन तारनि जी चांडोकी चिमकाट वांगुर हिन थाणे बूला खान जे अंदर ही 100 जोड़न जी शादी जी इज्तिमाई कॉन्फ्रेंस जे इनेका ते हिन थाणे बूला खान के शेख साहब ईअं ई सजायो आहे जो ॼण ते हेठि बि आसमान आहे ऐं मथे बि आसमान आहे। यकीनी तौर ते इहा ॻाल्हि करण तमामु नंढड़ी आहे, सवली आहे, आसान आहे। तनकीदूं, तबसरा, तज्ज़िया ऐं टेका टपड़ियूं असांजे हिन सोसाइटी समाज जे अंदर थींदियूं रहन थियूं ऐं थींदियूं रहंदियूं हूंदियूं, लेकिन अमली तौर ते जेके इक़दाम आहिनि, अमली तौर ते जेका जिदोजहद आहे उहा ॾाढी ॾुखी आहे, उहा ॾाढी औखी आहे। जसलाणे शेख अब्दुल्ला साहिब, जसलाणे अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन, जसलाणे थाणे बूला खान हिन कोहिस्तान जी आवाम ऐं हिन कोहिस्तान जा उहे मुख्य माण्हू जेके शेख अब्दुल्ला साहब सां कुल्हे में कुल्हो मिलाए बल्कि भाकुर पाए ऐं उनजी हौसला अफ़ज़ाई कनि था, हिम्मत अफ़ज़ाई कनि था। यकीनी तौर ते ही जेको प्रोग्राम आहे असां नथा ॾिसूं, असां नथा ॿुधूं त हिन सबाजड़ी सिंध जे अंदर हिन सोनवर्णी सुवारी सिंध धरती जे आंगण ते के हेड़ा प्रोग्राम, हेड़ियूं कॉन्फ्रेंसूं उहे बि जेके हिन से थींदियूं हुजनि, बिल्कुलु कलील सेब महदूद ऐं सितई हवाले सां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियनि था। 100 जोड़न जी इज्तिमाई शादी ऐं आईंदा 200 जोड़न जी इज्तिमाई शादी
यकीनी तौर ते इन जे लाइ हौसलो खपे, बुर्दबारी खपे ऐं जसराणे शेख अब्दुल्ला जेको पंहिंजे इन तसलसुल जे तशख़्ख़ुस खे बरक़रार रखंदो थो अचे। असां दुआ गो आहियूं इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला हिन शेख अब्दुल्ला जी हयाती दराज फरमाए, हिन जी उम्र में इजाफो फरमाए, सेहत ऐं तंदुरुस्ती अता फरमाए ऐं उन खां अलावा जेके दोस्त साणस बाह बेली आहिनि सहकार कनि था उन्हनि खे बि अल्लाह साईं माल ऐं औलाद में बरकत अता फरमाए। उम्मीद आहे त हिकिड़े ॾींहुं ही अव्हां जो पसमानदा इलाइक़ो कोहिस्तान हिन समूरे सिंध छा बल्कि पूरे मुल्क ऐं खिते जे अंदर जी शेख अब्दुल्ला चयो त अरबाब रहीम पोता फोन करे असां खे इहा शइ चए पियो, यकीनन तव्हां हिन ग्लोबल विलेज जे अंदर सॼी दुनिया हिन प्रोग्राम खे ॾिसंदी हूंदी, पर मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं शेख साहब हिन पंहिंजे मिशन खे जारी रखियो उहे ॾींहं परे न आहिनि जो ही तव्हां जे नंढड़े खिते शहर ऐं इलाइक़े जे अंदर ही प्रोग्राम एॾी त पज़ीराई अख़्तियार करे वियो आहे ऐं करे वेंदो जो मुंहिंजे ख्याल में परे परे खां माण्हू उहे मैसेज उहे मुबारकूं ऐं उहे कही अची करे हिन कोहिस्तान में तव्हां जो प्रोग्राम ॾिसण ईंदा। ऐं जस ॾियां थो हिकु भेरो वरी मोहतरम शेख अब्दुल्ला साहब खे ऐं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन खे जिन हिन प्रोग्राम जो इनेकाद कयो। अल्लाह सां इंशाअल्लाह हिन प्रोग्राम खे कामयाब करे ऐं आइंदा बे प्रोग्राम करण जी अल्लाह तबारक व तआला हिननि खे हौसलो अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।